हफ़्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली का। शागिर्द साथियो, आउं हिकु आम सवाल पुछंदो आहियां शागिर्दनि खां, उहो ई जेको हर कोई पुछंदो आहे, तव्हां वॾा थी छा थींदो? ऐं पोइ शागिर्द ॿुधाईंदा आहिनि त आउं डॉक्टर थींदुसि, आउं इंजीनियर थींदुसि। के थोरा घणा वरी चवंदा आहिनि आउं लॉयर थींदुसि, आउं जज थींदुसि, आउं आर्मी में वेंदुसि। शागिर्द साथियो, इहे ख्वाब नंढड़ा ख्वाब आहिनि। तव्हांजे अखियुनि जी साइज़ खां बि नंढड़ा। ख्वाब वॾा ॾिसो, पंहिंजे अखियुनि खां वॾा, छाकाणि जो ख्वाबनि ते काई बंदिश न आहे। पर वॾा ख्वाब ॾिसणु हिकु आर्ट आहे। पंहिंजे अखियुनि खां वॾा ख्वाब उहो ई माण्हू ॾिसी सघे थो जेको दुनिया खे ईअं ॾिसी सघे जीअं तिरीअ ते बिलोर। शागिर्द साथियो, आउं अव्हां खे बि चवंदुसि त थोरो तसवर करियो त दुनिया अव्हां जी तिरीअ ते कंहिं बिलोर जीअं पई आहे। अव्हां खे अख़्तियार आहे त हिन दुनिया में अव्हां कुझु बि थी सघो था। हाणे ॿुधायो त अव्हां छा थियणु चाहींदा? ऐं पूरे यकीन सां चवां थो, जेकॾहिं अव्हां खे अख़्तियार हुजे कुझु बि थी वञण जो, कुझु बि थी सघण जो, त पोइ अव्हां मां शायदि ई को अहिड़ो हूंदो जो डॉक्टर, इंजीनियर, वकील, जज या आर्मी ऑफिसर थियणु चाहींदो। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां त यकीन ॼाणो, दुनिया अव्हां जी तिरीअ ते कंहिं बिलोर जियां ई पियल आहे ऐं अव्हां खे अख़्तियार आहे। अव्हां कुझु बि थी सघो था। हिन दुनिया में का बि शइ नामुमकिन न आहे। दुनिया मिसालनि सां भरी पई आहे। कई फ़क़ीर अमीर थिया आहिनि, कई गधा बादशाह थिया आहिनि। हारी जो पुटु हारी थिए, इहो तक़दीर में नाहे लिखियलु। सो खणी जो हारियुनि जा ॿार आहियो, खणी जो मज़दूरनि जे घर में ॼावा आहियो। पर दुनिया में सभु कुझु मुमकिन आहे। सो ख्वाब वॾा ॾिसो ऐं पोइ उन्हनि जी हासिलात जे लाइ राति ॾींहुं हिकु करे छॾियो। शागिर्द साथियो, हीअ हुई अॼु जी ॻाल्हि। हाणे अचो त लतीफ़ जे उन बैत ॾे हलूं था जेको अॼु जे प्रोग्राम जे लाइ असां चूंड कयो आहे। खिखीअ हाणियूं खारियूं
छिछी हाणा छज पांध जनी जे पांधसी लगो थिए लज समो ॼाम सहज उभो उनी सी करे। खिखी हाणियूं खारियूं छिछी हाणा छज। उन्हनि जूं खारियूं खिखी हाणियूं आहिनि, उन्हनि जा छज छिछी हाणा। पांध जनी जे पांधसी लॻो थिए लॼ। जिन सां वेठे जिन खे छुहण सां, जिन जे कपिड़े सां पंहिंजो कपिड़ो लॻण सां माण्हू लॼी थो थिए, माण्हूअ जो मुंहुं कोझो थो थिए। समो ॼाम सहज उभो उनी सी करे। ही समो ॼाम वरी उन्हीअ सां सहज थो करे। शागिर्द साथियो, ही त लतीफ़ जे बैत जी ज़ाहिरी माना आहे। इन जे अंदरि जेको हक़ीक़ी पैगाम आहे, तंहिंजा रुख कई थी सघनि था, पर शागिर्द साथियो, असां कुझु हिन तरफ़ वेंदासीं जो असांजो इहो तजुर्बो आहे। जाम सारा असांजा माण्हू आहिनि जेके समाज ते लानत फटकार कनि था, चवनि था ही क़ौम सुधरण जी न आहे। हीअ माण्हू त पंहिंजे मौसन जा दुश्मन आहिनि। हीअ माण्हू जेके हक़ ऐं सच ऐं जेको हिननि जे लाइ पाण थो पतोड़े, त हीअ त उन्हनि जा बि अहसान फरामोश आहिनि। सो ही खिखी हाणियूं खारियूं आहिनि हिकु तरह सां। हिननि जे मिज़ाज मां, हिननि जे वर्ताव मां तारीख़ थी ॿुधाए त बदबू थी अचे। सो हिननि जो भलो कहिड़ो करिणो? पंहिंजी ज़िंदगी संभालियो, पंहिंजी बादशाही बचायो। इते शाह लतीफ़ चवे थो, न, जेकॾहिं अव्हां बादशाह आहियो, जेकॾहिं अव्हांजो ज़हन लाज़मी न आहे त अव्हांजे मथे ते ताज हुजे त अव्हां बादशाह आहियो। न, बादशाही ख़सलतूं ताख़्त ताज जो मोहताज न थींदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां क़ौम सां इश्क़ रखो था, कहिड़ी बि हुजे, आहे त अव्हांजी अहसान फरामोश हुजे, पर अव्हां बि अहसान मंदीअ जी लालच खां बेनियाज़ थी नीह में निहोड़िजे। इन्हीअ सां मुहबत करियो, इन्हीअ जे लाइ पाण पतोड़ियो, इन्हीअ सां पेच पायो, ईअं जीअं समय ॼाम खिखी हाणी खारीअ सां पेच पाता। शागिर्द साथियो, जेकॾहिं असां ईअं कंदासीं त यकीनन असां पंहिंजी क़ौम खे बाशऊर बणाए वेंदासीं। जेकॾहिं क़ौम जो वर्ताव अहिड़ो आहे त पोइ इहो बि इनखे बणायो वियो आहे। न त फितरतनि मिज़ाजनि सिंध जो माण्हू अहिड़ो आहे कोन। ज़माने जे गर्दिशनि हिन खे लोॾे धोॾे छॾियो आहे। हिन जे किरदार तां कट लाहिण जी ज़रूरत। ही हो लतीफ़ जो पैगाम जेको असां तव्हां ताईं पहुचायो। असांखे उमेद आहे त तव्हां पंहिंजे हीअं सां हंडायो हूंदो। शागिर्द साथियो, हाणे अचो त उन्हनि बैतनि ॾे हलूं था जेके असां ॾे शागिर्द साथियनि मोकिलिया आहे। जा जा पसी पाण खे तां तां नाह सजूद विञाए वजूद तिहां पोइ तकबीर चओ। जां जां पसी पाण खे तां तां नाह निमाज़
सब विञाए साज़, तिहां पोइ तकबीर चओ। अव्हां बैत ॿुधा यकीनन अव्हां खे वणिया हूंदा। अव्हां बि पंहिंजे आवाज़ में लतीफ़ जा बैत रिकॉर्ड करे असांजे हिन नंबर ते व्हाट्सएप कंदव त असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। शागिर्द साथियो, असांजे हिन प्रोग्राम खे सिंध जे हर शागिर्द ताईं पहुचाइण जे लाइ हिन प्रोग्राम खे शेयर करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो। सदाईं जे लाइ जिए लतीफ़।